अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउया मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान खान चयो अफ़सोस की ॻाल्हि आहे त IT जे मैदान में मुल्क पोइते रहिजी वियो। IT जे इनक़लाब सां मुल्क तेज़ीअ सां अॻिते वधी सघे थो। टेक कंपनियूं दुनिया जो मुस्तक़बिल आहे। मुल्क में कॾहिं बि एक्सपोर्ट ते ज़ोर नाहे ॾिनो वियो। टेक्नोलॉजी बाबति एक्सपोर्ट $1 अरब आहे। कारोबार में सुलाई लाइ रिंदगनि खे ख़त्म कयो पियो वञे। वज़ीर आज़म जो लाहौर में स्पेशल टेक्नोलॉजी ज़ोन टेक्ना पॉलिसी इफ्तिताही तकरीब के खिताब। टेक्नोलॉजी ज़ोन की तामीर लाइ $300 मिलियन की सड़ककारी की मफ़ाहमत की यादाश्त ते सही कई वई। वज़ीर आज़म इमरान खान अॼु हिकु भेरो ॿीहर उन मंसूबे की पीठ जो पत्थर रखंदो जंहिंजो अक्टूबर 2014 में इफ्तिताह थी चुको आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम रफ़सेद जो रद्द-ए-अमल। संदसि चवणाही त नॉलेज पार्क जो इफ्तिताह 2014 में शहबाज शरीफ करे चुको आहे। इमरान साहब शहबाज शरीफ जी रथान जो ॿीहर इफ्तिताह करण छॾियो, घर वञण जी तैयारी करियो। वफाकी घर वज़ीर शेख रशीद चयो इस्लामाबाद वटि अरबे रुपया आहिनि पर ग़रीबनि खे ॾियण लाइ दिलि न आहे। ऑफिसर पंहिंजे आला ऑफिसरनि जी दिलि ख़ुशि करण में रुधल आहिनि। ॿाहिरां माण्हू अची इस्लामाबाद में वारदातूं कनि था। माण्हू सम्झनि था त इस्लामाबाद में अमीर माण्हू रहनि था। काल साहिला में पुलिस ते 8 हमलो थियो आहे। नेम में डायरेक्टर जनरल सतर जे ऑफिसरनि जूं बदलियूं ऐं मुक़ररियूं। DG नेब लाहौर शहजाद सलीम बदली। नेब हेडक्वार्टर्स में मुक़रर जमील अहमद नओं DG लाहौर मुक़रर। मिर्ज़ा सुल्तान मोहम्मद सलीम के इस्लामाबाद में बदली करे DG नेब सक्कर मुक़रर कयो वियो। DG नेब सक्कर इरफान बेग के नेब इस्लामाबाद T और डिवीज़न बदली कयो वियो। मसूद आलम खान DG नेब ऑपरेशंस मुक़रर। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पारां हदखियूं न हटाइण खिलाफ दाख़िल दरख़्वास्त ते जवाब दाख़िल न करण ते हेस्को ऐं कंटोनमेंट बोर्ड जे इक़्तिदारनि ते कावड़ जो इज़हार। इहो नोटिस जारी। अदालत पारां नाड़े खाते जे सेक्रेटरी के HMC के बिनादेर फंड फराहम करण जो हुकुम। ॿुधणी 1 महीने लाइ मुलतवी। इस्लामाबाद में तालीमी इदारनि के मेट्रोपॉलिटन मातहत करण खिलाफ उस्ताद हिकु भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया। हड़ताली उस्तादनि जो डी चौक ते एहतजाज। इंतजामिया पार्लियामेंट ईंदड़ रस्तो गेट ऐं खार तारूं खणी बंदि करे छॾियूं। उस्तादनि पारां रंडगूं हटाए अॻिते वधण जी कोशिश। पुलिस एहलकारनि ऐं एहतजाज कंदड़नि में चक्रियूं लठबाज़ी। टे महीना अॻु सरकारी सतह ते पोखियल भंग तैयार थी वई। वफाकी वज़ीर शिबली फराज हसन नाइक भंग जी पोखीअ लाइ लाइसेंस जारी कया वेंदा। जंहिंजे मुल्क जी तरक़ी ॾिसणी आहे, मुआशी तौर ते मसनून थियणो आहे। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी आमदनी का वधीक असासा वारे नैब रेफरेंस में एहतसाब अदालत में पेश खे सख्त सिक्योरिटी में अदालत पहुंचाए वियो।
केस चार्टरे शायद पेश न थी सघिया। अदालत ने प्रोसिक्यूटर के ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 4 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। मीडिया सां ॻाल्हाईंदे आगा सिराज पुराणी चयो त मकानी निज़ाम वारे बिल ते मुखालिफ़ धुर सां आगाहियूं कई वयूं हुयूं। मकानी चूंडनि जो ऐलान कयो त पीपी भरपूर तयारी कंदी। मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी सोभ माणींदी। सखर जी एहतसाब अदालत पीपी अखबार नवाब वसाण जी बुरी ज़मानत में वाद करे छॾी। नवाब वसाण खिलाफ़ नेमती जांच हलंदड़ ॿुधणीअ ते पीपी अखबार अदालत में पेश। संदसि बुरी ज़मानत में 31 जनवरी ताईं वाद। पीटीआई अखबार फैसल वावदा एल हूंदो या ना अहल। इलेक्शन कमीशन वित्ती शरीयत वारे केस में फैसलो महफ़ूज़ करे छॾियो। फैसल वावदा जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन खे मुतमिन कयो ऐं सबूत ॾेई छॾिया आहिनि। पीपी अखबार कादिर मुंदो खेल चयो त फैसल वावदा ना अहल थी वेंदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस जो बहरान बरक़रार। गैस सिलेंडर ऐं काठियूं बर्बाद थी वयूं। एलपी जे दुकाननि ते रश। शहरी महांगी अघनि ते होटलनि ते खाधो खाइण ते मजबूर। मौसमियात खाते पारां कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि हैदराबाद, सखर, मीरपुरख़ास, दादू, जामशोरो, लाड़काणो ऐं शेख नज़ीराबाद में बरसात जी अगती। पीडीएम अलर्ट जारी करे छॾियो। मकानी इदारनि ऐं ज़िले इंतज़ामिया खे इम्कानी बरसात खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणण जी हिदायत। गिलगित बल्तिस्तान में थधि जी शिदत बरक़रार। बरसात न थियण सबबि ख़ुश्कसीअ सबबि मौसमी बीमारियूं तर खयूं। उत्तर बलूचिस्तान में सियारे मुंद जी पहिरीं बरसात में देर सबबि कुदरती चरागाह ऐं विरासी पाणी ख़त्म। मालवनि छुपायो माल मैदानी इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल करण लॻा। तेरा है हक के शहीदों, तेरा है हक के शहीदों, वफा की तस्वीरों, तुम्हें वतन की हमारे सलाम कहती है। सदा अपने प्यार की जहाँ से मैंने आज़ू, किसी पे जो न खुल सके वो जिंदगी आराज़ू। आई मलकायता नवनो जहां के मैदान का विश्व एक ही बरह भी आमी विया। 950 फिल्मनि लाइ गीत रिकॉर्ड कराईंदड़ अला रखी उर्फ नूरजहां उर्दू, सिंधी, पंजाबी, पश्तो, बंगाली ऐं अरबी ॿोलियुनि में 20,000 खां वधीक गीत ॻाए मौसीक़ी जी दुनिया में पाण खे अमर बणाए छॾियो। 1965 जे जंग में हर पासे संदसि मिली नफ़रत जी गूंज हुई। नूरजहां फिल्मनि में बि अदाकारी जा जोहर ॾेखारिया। संदसि सदा बहार आवाज़ अरब माण्हुनि जी दिलनि ते धड़कन बणियल।